पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के हुकुम ते समूरी सिंध जियां टंडोलायर में भी एहतजाजी मुज़ाहिरो करे बाईपास से धरणो हयो वियो, जंहिंमें सवें कारकुननि ऐं अॻवाननि शिरकत कई। उन मौके ते सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विस सैयद ज़ियाबाद शाह रिज़वी, MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी, MPA इमदाद खान पिताफ़ी, अॻूणो सूबाई वज़ीर सैयद अली नवाज़ शाह रिज़वी, ज़हीर अहमद पिताफ़ी, गुलावंद बागी, वसीम लतीफ़ मंगरियो, फरहान पिताफ़ी, फैसल अमीन दर्स ऐं ॿियनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॻे चयो त हीउ मुल्क हिननि खां न हली सघंदो। जेको अवामी नुमाइंदो हूंदो आहे, जेको अवाम जी वोट जी ताक़त सां मुंतख़ब थींदो आहे, उनखे अवाम जो अहसासु हूंदो आहे। पाकिस्तानी वज़ीर आज़म खे असां घर वेठो न कंदासीं जेसिताईं असां सुख जो चैन न वठंदासीं। तब्दीली ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि अॼु शुरू थी आहे, इंशाअल्लाह जल्दी ख़तमु थींदी इंशाअल्लाह। अॼोके ॾींहं ते एहतजाज में हिन सो कॉल्ड सरकार जे ख़िलाफ़ उन में टंडोलायर पंहिंजो पतीयो रोल विधो आहे। पाकिस्तान जी अवाम जो हर तबक़ो इन महंगाई मां बेज़ार है। जब PCB में हलियो वञे उते भी क्रिकेट में सुधारा करे, बाक़ी धागे पीने जी सरकार कोन हलंदी। महंगाई के खिलाफ, जुल्म के खिलाफ असां पीपल्स पार्टी आमिर विया जड़े आमिरन के मोह ॾिनो है, हीत पोइ भी हिकिड़ी कठपुतली हुकूमत है ऐं इंशाअल्लाह असांजो हिकिड़ो ही नारो है, गो न्याज़ी गो। किसाननि जे लाइ, सियासी पार्टियुनि जे लाइ तमामु ज़रूरी आहे त उन पार्टी खां हुकूमत खां धिका ॾेई थेले कढनि। जेके मुलाज़िम आहिनि, हिकिड़ो त नौकरियूं कोन्हे, जिन वटि नौकरियूं आहिनि उन्हनि खे बि नौकरियुनि मां कढियो पियो वञे। ऐं अवाम जे लाइ, ग़रीब अवाम जे लाइ असीं रोड ते पीपल्स पार्टी निकिरी आई, सभिनी खे खपे इन जो साथ ॾियो। ॾिसो अटो, घी, खंड, पेट्रोल, लाइट केॾी महांगी थी वई आहे। इन्हनि चयो जेसिताईं न्याज़ी सरकार खे घर भेड़ो न कंदासीं तेसिताईं एहतजाजी धरणा जारी रहंदा। कैमरामैन टीम सां गॾु जान मोहन समेजो, सिंध TV न्यूज़ टंडोलायर।